ॻाल्हि है पुट का त ग़लती आहे अब्बा कहिड़ी ग़लती बाबा अरे अब्बा ही वार मूं उस में अच्छा कोन कया आहिनि ग़लतियूं ॻाल्हाईंदियूं आहिनि अब्बा तुंहिंजी ग़लतीअ खे मां सम्झां थो पर पुट उनजी फकी कज़ा जे हथ वस आहे ऐं बेवस आहे अरे आउं तोखे केतिरो सम्झाईंदुसि इहा बेज़ारी तुंहिंजे अंदर मां कॾहिं निकिरंदी कहिड़ी बेज़ारी बाबा अरे बाबा पाण खां बेज़ारी मूंखां बेज़ारी पंहिंजी लॼ खां बेज़ारी राज वारनि खां बेज़ारी अरे बख़्शण वारनि तुंहिंजो छा कयो जो रब में कबर विछी पंहिंजे मुंहुं कावड़बो पियो हली अरे अब्बा हुत शाद माना पिया थियनि ख़ुशियूं पियो मल्हाइजनि ईच पिया ॻाइजनि तूं मिठा थी रोकियो वेठो आहीं अरे यार बख़्शण हिकिड़े कुल्हे ते तोखे खणंदो हो त ॿिए ते मांछीअ खे खणी जॾहिं हलंदो हो त माण्हू चवंदा हुआ त अली मोहम्मद खे 3 पुट आहिनि अब्बा मिठा हाणे चङी भली थी आहे तूं हुनखे राज में वञण खां रोकियो वेठो आहीं मांछीअ सां गॾु हिकु थां में खाई वॾो थियो आहीं यादि कर इहे ॻाल्हियूं अड़े हू तुंहिंजूं नंढड़ियूं मासूम न्याणियूं तुंहिंजे पापोह लाइ केसी ताईं सिकंदियूं कहिड़ो गुनाह कयो आहे हिननि मासूम मिड़नि जो तो एॾी खणी विथी विथी आहे बाबा मोहम्मद आमी भी मुझे तो अरे अब्बा अल्लाह समझ पुत्र
निरभक्षण हमरा अचण खां पे लहरायो चयो मांस त वॾो अथई जेकी थियो सो थियो हाणे हली मिलो न सघे यार सावण कॾहिं कॾहिं जवानी झल नथी ॾे छोकिर खे दादा अरे अरे आपा अरे अरे बचला ये छा थो छॾे 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 बाबा माए औलाद जा अंकल आ रहा में कटे अरे 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 मुझा मिठा बाबा अरे मिठा मुझा बस अरे बस 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 अरे बस मुझा बच्चा बच्चा अरे औलाद जा अंकल आ रहा त खण बाबा पर कॾहिं कॾहिं ओ सारा था उथनि त असां खां पोइ अव्हां अलाए जी छा कंदा बाबा दिल विढ़ियो पए असां पाण बख्शण अलाह साñाए थी जीअं पंहिंजी गुज़री आहे तीअं हिननि जी गुज़री मतलब भाऊ हाणे ॻाल्हि आई वई छुट्टी हाणे दावा चुप थी कमु कार सुनो अदा तो भी दिल में कई हूंदी सफ़ा भला मां सही हदा हिक ॿिए खां जुदा थिया आहिनि हाणे बाबा पंहिंजी दिल अहिड़ी फिसली आई कोन वेहो 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 बाबा वेहो बचल पुट असां वंज हणंदे 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 अची कंदीअ भेड़ा थिया आहियूं कीअं सां बेली हाणे बेड़िया त आहियो अहीं जे हूंदी कुर्ब कणी त सभु को कंदो वाह वाह न त दुनिया पई टोकींदव अचे मासी ही सॼो शीशो अथई पी वञे त कमु थी वेंदी अब्बा सॼो शीशो ए मासी तुंहिंजो दम त वियो आहे दिमाग़ ते चढ़ी चरी जे हिक तिक में सॼो शीशो पी वञे त पोइ दम बि ॿाहिरि हूंदी अब्बा मूंखे कहिड़ी ख़बर दवाउनि जी मूंखे त मोए मर्ज़ जी ख़बर आहे अहिड़ो त कक कयो अथसि जो हयाती नथी कटिजे पुट दिलि वॾी कर मासी वॾे हकीम साहब खां दी अथमि असुल बड़ जो खीर मारे ठाही अथसि हिक टिक थिए हिक टिक पर दवा जा पैसा घणा पैसनि जो नालो न वठ पैसनि जो नालो वठंदीअ त पोइ दवा कोन लॻंदी मासी तूं माठड़ी करे उथण ऐं सुम्हण महिल 2 वज़न वठजांइ पई तूं मासीअ खे दवा में घारी विझे न ॾिजांइ हा अम्मा दी दवा पिए मासी आणा हलां अब्बा वेह पुट न मासी ख़बर थी त ॻोठ में वियांह लॻो पियो आहे ऐं आउं त वरी घोट साहिब जो अणायार आहियां न अब्बा अलाह कंदो त तूं बि घोट थींदे पुट अरे मासी अहिड़ी दुआऊं कई त पोइ मासी जे त ॿधा वाना आहियूं न अब्बा लिखे जा लेख आहिनि पुट जिते लिखियो हूंदो हुते थींदो बचा मासी अचे मुझे बेचड़ी जे अने हल तुझे बात मुझे बैठ तुझे बात मुझे बताने मुझे मायो निमा शाम जो छॾण चिल्लर राम हा थी छॾियो हाणे ॻाल्हियूं थी हलो तो पाण जी सांझड़ी ॻाल्हि अया दी सांझड़ी छा आहे सांझड़ीअ में बना खां वठी विहांव ताईं जंहिं घर में कुंवार वेठल हुजे उन घर जे सरदरे में हथ विझी गीच ॻाइबा ऐं छो इहो इन लाइ
त कुंवार पंहिंजे घोट जे घर वञी माठीणी ऐं सुल छणी थी। अदी छॾियो ॻाल्हियुनि खे, हलो त हली सांजड़ी ॻायूं। हा उथो उथो अची वञो। Yeah.
चङो साईं मोकिलाणी कान्हे वरी जॾहिं मोड़ वधे वधे लांदा महिरबानी चङो साईं चङो ईंदासीं महिरबानी थोरा बस अरे याचू का नहीं छा चाला खुश चङो भलो ॿियो बड़ी ख़ैर साईं चाको चङो भलो ॿियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह तूं खुश आहीं चङो भलो नओ बनो ॿियो ख़ैर अल्लाह एहसान आडो भले वाह वॾी लय आहे वाह हे छा आहे वाह 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 वॾी ॻाल्हि थी वई हाणे त थियई न पक कहिड़ी यार त छड़े रहण खां बची वएं हा यार हाणे पाण खे परवाह कोन्हे असली चङो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा हा पुछ ॿुधाए त आउं केरु आहियां तूं तूं ज़रे घटि माण्हू आहीं ॿियो अरे चुप यार न न तूं त अचू खा नहीं यार चरियूं हुई अलाए छा इहा बि ख़बर कान्हे त आउं केरु आहियां न यार मूंखे त ख़बर कोन्हे घोट घोरी नोट कनो खोले ॿुध आउं तुंहिंजो अणियार साहब आहियां तुंहिंजो अणियार साहब आहियां पोइ मां छा कयां फाहो ॾे कंदे वरी छा बाबा मूं सां राई कर मतां पोइ वरी इहो बिरलो बूथ कयो वरी अकेलो अकेलो फिरी हा पर यार ॻाल्हि त ॿुध इहो राई कहिड़ी बाबा अॼुकल्ह तुंहिंजा ठठ आहिनि ऐं अदा पुनूं लिखी पढ़ी ॾिनो आहे त आउं तुंहिंजो अणियार साहब आहियां आहे न पोइ बाबा पोइ मूं सां राई करे न इहे जेके मटियल मानियूं ऐं गहन वारियूं चूरियूं विहांउ में पियो खाई इन्हनि मां बि माल पाणी चखाए न अकेलो मथां खाई हा ॿुधाए छॾींदो पर यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध ख़ुशीअ में त पाण खे कुझु वणे ई कोन थो यार पर जेको मां खाईंदुसि उहो तोखे ज़रूरु खाराईंदुसि पक पक मिलाया थियो ॿुधी वियो न हा यार पर केॾां अरे हे तूं भाई तो दाने मां जान छुटंदी जा पोइ अञा किथे थी जा माए तोखे किथे थियूं छॾीनि अञा त बुकी पवंदी तेलाड़ा थींदा मेहनतियूं लॻंदियूं किथे थी ॻाल्हि ओए थी ॿुध ॿुध वॼे थो न मुबारकूं मुबारकूं हथ मिला चाची घोट जे घर वारी मोहरीअ खे त गानो ॿधोसीं हाणे छा कयूं आई अम्मा 10 भेरा समझायो था माल पर ॻाल्हि समझ में कोन थी अचे अम्मा मां ॿुधायो ॿियो जेको गानो आहे सो उखरीअ खे ॿधबो ऐं टियों गानो जेको आहे सो वञी अंदरि जंड जी मुठीअ खे ॿधबो उहो त ॿधी आयसि त बस न बाक़ी छा आहे अन्न बि विझी छॾियो अथव उखरीअ में बाक़ी 7 सुहागड़ियूं वारे वारे सां खारकूं विझंदियूं वञनि बस ॻाल्हि एतिरी इहे चओ न चाची माई रीत बि कोन थी अचे ठहियो ठहियो अचे थी ऐं अम्मा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं असां पोड़ियूं मरी वयूंसीं न त पोइ इहे घोट बि पणिया सेखारे पोइ मरजो ॿुधी पियो न अब्बा
न्याणी भैया छोकरे सा गड मेहंदी खणाण सो जानो आई मेहंदी खणाण अची भैया अचे भई जाची भैया अची भई हां हां लीलाए लाडा लीलाए